केमिस्ट्री क्लास 10 बाब ॿियो सबक करोड़ो हिस्सो ॿियो अंगी हिसाब न्यूमेरिकल्स आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली का असां जजो के लेक्चर जो मौजू है सेक्शन डी न्यूमेरिकल्स। सेक्शन डी में टे असां के न्यूमेरिकल्स मिलियल आहिनि। पहिरियों नंबर न्यूमेरिकल आहे कैलकुलेट pH ऑफ 5 मोलर सॉल्यूशन ऑफ सोडियम हाइड्रोक्साइड। सोडियम हाइड्रोक्साइड जे 5 मोलर ॻार जी pH मालूम कयो। सोडियम हाइड्रोक्साइड जो आयोनाइजेशन रिएक्शन असां ॾिसूं त सोडियम हाइड्रोक्साइड आयोनाइज थींदी सोडियम आयन में ऐं हाइड्रोक्साइड आयन में। सोडियम हाइड्रोक्साइड जी असांखे हेॾां मोलरिटी मिलियल आहे 5 मोलर, यानी उन जी हाइड्रोक्साइड आयन जी जेका मोलरिटी थींदी उहा पिणु 5 मोलर थींदी। हिन ई जेकॾहिं असां जुमिले मां या हिन न्यूमेरिकल मां डेटा कढूं त असां खां पुछा करे थो कैलकुलेट pH। सो pH असांखे मालूम करणी आहे ऐं असांखे pH मालूम करण खां अॻु छा करणो पवंदो, हाइड्रोक्साइड आयन जी कंसंट्रेशन मिलियल आहे त यानी असांखे pH मालूम करण लाइ हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मालूम करणी पवंदी। हाइड्रोक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन आहे 5 मोलर। हाणे असां छा कंदासीं, फार्मूलो हिते हाइड्रोजन आयन जो मालूम करण जे लाइ असांखे पुट करणो पवंदो हाइड्रोक्साइड आयन असांखे हुन जी मोलरिटी मिलियल आहे। सो फार्मूलो इस्तेमाल थींदो KW बराबर मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन मल्टीप्लाइड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोक्साइड आयन। KW जो तव्हांखे कांस्टेंट यादि आहे, उहो आहे 1 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 14। बाक़ी बराबर हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन साॻी थींदी। हाइड्रोक्साइड जी मोलर कंसंट्रेशन जी जगह ते असां हुनजो वैल्यू रखंदासीं। सो KW 1 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 14 बराबर हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन साॻी रखीसीं, हाइड्रोक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन जो वैल्यू रखियोसीं छो त उहो असांखे दर्जे में मिलियल हुयो। हाणे असां छा कंदासीं त ही जेको 5 आहे इहो असां परे पासे ॾे खणी वेंदासीं डिजिट्स वारे पासे ॾांहुं, छो त असांखे ही मालूम करणो आहे, इहो हिते ई रहंदो। तंहिंजे करे हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बराबर थी वेंदी 1 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 14 त वंड में उन्हनि जी में 5 अची वेंदो। हेॾा ज़रब में आहे त परे पासे वेंदो त वंड में हलियो वेंदो। सो 1 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 14 वंडिया 5 बराबर हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन। हाणे हिक ते जॾहिं 5 जो खोड़ो वेंदो तव्हां कैलकुलेटर खणी करे 1 वंडिया 5 कयोसि त जवाब मिलंदो 0.2, यानी हिक जी जगह ते अची वेंदो 0.2 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 14 साॻियो ई ईंदो। हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन बराबर आहे 0.2 इंटू 10 रेज़ पावर माइनस 14। हाणे असां छा कंदासीं, हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मिली वई। हाणे असां मालूम कंदासीं हिन जी pH जे लाइ फार्मूलो आहे pH बराबर आहे नेगेटिव लॉगरिथम ऑफ हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन। हीअ आहे हुन जी हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन, उहा असां हिन जे अंदरि रखंदासीं। हाइड्रोजन आयन खे हटाए करे वैल्यू रखियोसीं pH बराबर नेगेटिव लॉगरिथम 0.2 इंटू 10 रेज़ पावर माइनस 14। हाणे इहो जेको लाग आहे उहो 0.2 ते बि लागू थींदो, इहो लाग जेको आहे 10 रेज़ पावर माइनस 14 ते बि लागू थींदो। सो pH बराबर थी वियो नेगेटिव 0.2 लाग प्लस नेगेटिव लाग ऑफ 10 रेज़ पावर माइनस 14। हाणे असां छा कंदासीं त इहो माइनस जेको 14 आहे इहो खणी अचूं अॻियां, लाग 10 असां रखंदासीं पोइ हिते, त इहो माइनस 14 अॻियां ईंदो त माइनस ज़रबिया ब्रैकेट में माइनस 14 अची वेंदो। हीअ आहे असांजो नेगेटिव, वरी इहो माइनस 14 हेठां ईंदोसीं त ब्रैकेट नंढीअ में माइनस 14 असां बंदि कयोसीं, लाग 10 थी वियो। हाणे लाग 10 जो तव्हांखे वैल्यू मालूम आहे त 1 हूंदो आहे, माइनस माइनस खे तव्हां ज़रब कंदो त प्लस थी वेंदो, यानी असांखे हिते मिलंदो 14 ज़रबिया 1। बाक़ी लाग 0.2 जो वैल्यू तव्हांखे कढणो पवंदो। सो pH बराबर थी वेंदो नेगेटिव 0.2 लाग प्लस 14 ज़रबिया 1। हाणे असांखे 0.2 नेगेटिव जो असांखे लागरथम कढणो पवंदो, हेॾां 1 14 14 जवाब मिलंदो। तव्हां कैलकुलेटर खणी करे असां लाग कढंदासीं 0.2 जो त जवाब मिलंदो असांखे माइनस 0.698। लाग 0.2 जो वैल्यू आहे 0.698, पर हुन जी माइनस जेका मथे हुई उहा असां हेठि लाथीसीं। हाणे छा थींदो त इहो माइनस जो जेको वैल्यू आहे 0.6989 इहो 14 मां थींदो कट त असांखे pH जो वैल्यू मिली वेंदो। pH बराबर थी वई असांजी 13.13 हाणे असां pH बि मालूम करे वरितीसीं 13.13। हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बि मालूम कईसीं 0.2 इंटू 10 रेज़ पावर माइनस 14। जेकॾहिं तव्हां हिन ई रिएक्शन जी जंहिंजी तव्हांखे हाइड्रो ऑक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन मिलियल हुई, इन जी तव्हां जेकॾहिं pOH मालूम करणु चाहियो था त उन जो फार्मूलो आहे pH प्लस pOH बराबर 14। त हाणे असांखे छा मालूम करणो आहे, pOH असांखे हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मिलियल आहे, असांखे pH जो वैल्यू बि असांखे मिलियल आहे। तंहिंजे करे हिन फार्मूले में छा कंदासीं असां त pH जो वैल्यू जेको आहे उहो असां पुट कंदासीं, जेको आहे 13.30 हिते। हाणे असां लिखंदासीं 13.30 प्लस pOH बराबर 14। pOH हिते ई रहंदो
13.30 हिन पासे हलिया वेंदा, हेॾां हे प्लस जा आहिनि, हेॾां वेंदा त माइनस जा थी वेंदा। सो हेॾां थी बचंदो POH बराबरि 14 माइनस 13.30। 14 मां कट कयो 13.30 त तव्हांखे POH जो वैल्यू मिली वेंदो जेको आहे 0.7। ॿियो असां वटि न्यूमेरिकल आहे सॉल्यूशन ऑफ सल्फ्यूरिक एसिड हैज pH of 1.05 कैलकुलेट इट्स POH एंड मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। सल्फ्यूरिक एसिड जे हिक गार जी pH 1.05 आहे, उन जी pH ऐं POH मालूम कयो। सल्फ्यूरिक एसिड जो तव्हां आयोनाइजेशन रिएक्शन ॾिसो त तव्हांखे मालूम थींदो त सल्फ्यूरिक एसिड टुटंदो 2 प्रोटॉन्स में ऐं सल्फेट आयन में, इहा असांजी नेगेटिव में हूंदी। डेटा जेकॾहिं असां कढूं इन जी त असांखे डेटा में मिलंदो सभ खां पहिरियां त असांखे इन जी pH मिलियल आहे 1.05, उहा असां लिखीसीं। असांखे हाइड्रोजन आयन मोलर कंसंट्रेशन मालूम करणी आहे ऐं ॿियो असांखे इन जी POH मालूम करणी आहे। सो असांखे जॾहिं pH मिलियल आहे 1.05 त असां हुन जी POH आराम सां मालूम करे सघूं था, छो त फार्मूलो आहे pH प्लस POH बराबरि 14। pH असांखे मिलियल आहे 1.05 प्लस POH बराबरि 14। हाणे असां POH मालूम कंदासीं त POH जेका आहे असांजी उहा हिते ई रहंदी 1.05 परे पासे खणी वेंदासीं, हिते प्लस जो वैल्यू आहे 14 मां इहो माइनस थींदो, POH बराबरि 14 माइनस 1.05। हाणे 14 मां 1.05 तव्हां कट कयो त तव्हांखे वैल्यू मिलंदो 12.95। सो इहो आहे असांजे POH जो वैल्यू जेको आहे 12.95। न्यूमेरिकल नंबर 2 में असांखे सल्फ्यूरिक एसिड मिलियल हुयो, उनजो आयोनाइजेशन रिएक्शन असां ॾिठोसीं, उनजी असां डेटा कढी हुईसीं त pH असांखे मिलियल आहे दर्जे में 1.05। हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन असांखे मालूम करणी आहे, POH जो वैल्यू असां मालूम कयोसीं 0.7। हाणे असां हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मालूम कंदासीं। फार्मूलो आहे pH बराबरि नेगेटिव लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। हाणे हिन माइनस खे ख़तमु करण जे लाइ, हिन पासे ॾांहुं मूव करण जे लाइ असां छा कंदासीं त माइनस खे ॿिन्ही पासनि सां ज़रब कंदासीं। हेॾां प्लस आहे, प्लस सां माइनस ज़रब कंदासीं त माइनस थी वेंदो, यानी माइनस PH मिलंदो। माइनस लॉग यानी माइनस खे असां माइनस सां ज़रब कंदासीं त उहो थी वेंदो असांजो प्लस लॉग में, त असांखे मिलंदो नेगेटिव PH बराबरि लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। हाणे असां हिन लॉग खे ख़तमु करण जे लाइ एंटी लॉग सां हिनखे ज़रब कंदासीं ऐं हिनखे बि ज़रब कंदासीं, त असांखे माइनस PH ज़रबिया एंटी लॉग मिलंदो बराबरि एंटी लॉग नेगेटिव PH। लॉग ऐं एंटी लॉग हिक ॿिए खे ख़तमु करे छॾींदा त असांखे मिलंदो हाणे एंटी लॉग नेगेटिव PH बराबरि हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन, यानी नओं फार्मूलो थी वेंदो असांजो हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बराबरि एंटी लॉग ऑफ नेगेटिव PH। हाणे PH जो वैल्यू असांखे मिलियल आहे 1.05, तंहिंजे करे हिन PH जी जॻह ते असां वैल्यू रखंदासीं 1.05 ऐं पोइ असां हुनजो एंटी लॉग कढंदासीं। हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बराबरि थी वियो असांजो एंटी लॉग माइनस 1.05। हाणे जो एंटी लॉग कढण जे लाइ असां शिफ्ट खे दॿाए लॉग खे दॿाईंदासीं ऐं पोइ वैल्यू हणंदासीं माइनस 1.05, त असांखे हिन जो एंटी लॉग मिली वेंदो जेको थींदो तव्हांजो 0.08925। हाणे हिन पॉइंट खे असां नॉन ज़ीरो डिजिट ताईं खणी ईंदासीं, यानी 2 अंग क्रॉस कंदो त असांखे वैल्यू मिलंदो हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बराबरि 8.912 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 2 मोल पर DM क्यूब। सवाल नंबर 3 आहे द हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन ऑफ अ सॉल्यूशन इज 1 into 10 रेज़ पावर माइनस 8 मोल पर DM क्यूब। व्हाट इज pH ऑफ द सॉल्यूशन। हिक गार जी हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन 1/10 रेज़ पावर माइनस 8 मोल आहे, उन जी pH छा हूंदी। डेटा में असांखे मिलियल आहे pH मालूम करणी आहे, पुछा थो करे pH घणी हूंदी। हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन मिलियल आहे 1/10 रेज़ पावर माइनस 8। फार्मूलो असां इस्तेमालु कंदासीं साॻियो ई pH बराबरि नेगेटिव लॉगरिथम ऑफ हाइड्रोजन आयन मोलर कंसंट्रेशन। हाणे pH बराबरि थी वेंदी असांजी लॉग हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन, असां हिते हिन जी जॻह ते रखंदासीं। pH बराबरि थी वियो नेगेटिव लॉगरिथम ऑफ 1/10 रेज़ पावर माइनस 8। हाणे इहो लॉग तव्हां हिन सां हिक सां बि लागू कंदव, इहो ई लॉग तव्हां 10 रेज़ पावर माइनस 8 सां बि लागू कंदव, त pH बराबरि थी वई नेगेटिव लॉगरिथम ही हिकु हिन जो वैल्यू प्लस वरी नेगेटिव लॉग 10 रेज़ पावर माइनस 8। हाणे असां छा कंदासीं त इहो माइनस 8 जेको आहे इहो असां हेॾे खणी ईंदासीं हेठि, त इहो अची वेंदो माइनस 8 लॉग 10। हेॾा लॉग 1 जो वैल्यू कढंदासीं
त असांखे इन जो वैल्यू मिलंदो 0, pH बराबरि थी वियो log 1 जो वैल्यू असांखे 0 मिलियो, माइनस असां साॻी कईसीं, ही माइनस 8 वारा हेठि लाहे रखियासीं, log 10 खे छॾाईंदासीं त असांखे मिलंदो 1, माइनस माइनस खे ज़रब कंदासीं त प्लस में तब्दील थी वेंदो, 8 जा 8 रहंदा, हेॾां 8 ज़रबिया 1 मिलंदो, हेॾां तव्हांखे 0 मिलंदो। सो pH बराबरि थी वई 0 प्लस 8 ज़रबिया 1, 1 8 8, 8 में 0 ऐड कयो त साॻियो ई तव्हांखे 8 जवाबु मिलंदो। यानी असांजी जेका pH आहे उहा बराबरि मिली असांखे 8। न्यूमेरिकल नंबर 3 सां गॾु असांजो सेक्शन डी हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।